लेक्चर में असी नंबर्स के बारे में पढ़ंदासीं। नंबर्स जे बारे में पढ़ण खां पहिरियां असांखे ख़बर हुजणु खपे त अदद में ऐं अंग में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सिंधी में अदद चवंदा आहियूं ऐं अंग्रेज़ी में नंबर चवंदा आहियूं। अंग सिंधी में चवंदा आहियूं, अंग्रेज़ी में डिजिट चवंदा आहियूं। डिजिट उहे जेके सिंगल हुजनि, जीअं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 इहे सिंगल जेके आहिनि, सिंगल इहे डिजिट आहिनि, इहे अंग आहिनि। जॾहिं हिकु या ॿियनि खां हिकु या हिक खां वधीक डिजिट जेके आहिनि उन्हनि खे नंबर चइबो आहे। जीअं मिसाल हिते ॿ अंगी अदद आहे 1 2 ॿ अंगी अदद आहे, यानी 2 डिजिट नंबर आहे। हिन में 2 डिजिट आहिनि, हिन में 3 डिजिट आहिनि 1 8 7 7 8 4, हिन में 3 डिजिट आहिनि। नंबर में सिंगल डिजिट बि हूंदो आहे। हर हिकु डिजिट हिकु नंबर बि आहे। नेचुरल नंबर्स कुदरती अदद, उहे अदद नेचुरल नंबर्स, कुझु अददनि जा क़िस्म। नेचुरल नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 12 13 14 15 इहे अॻिते हलिया, इहे सभु नेचुरल नंबर आहिनि, कुदरती नंबर। ॿिया नंबरनि जा क़िस्म आहिनि इवन नंबर्स। इवन यानी ॿधी अदद 2 4 6 8, यानी उहे अदद जिन ते ॿिनि जो खोड़ो लॻे, ॿिनि जो टेबल लॻे। हिन ते बि ॿिनि जी टेबल लॻे थी, हिन ते बि ॿिनि जी टेबल लॻे थी, हिन ते बि लॻे थी, हिन 8 ते बि लॻे थी, 10 ते बि लॻे थी, 12 ते, इहे सभु इवन नंबर्स आहिनि। ऑड नंबर कहिड़ा आहिनि? 1 1 सिंगल, 3 5 7 9 11 13 15 अॻिते हलिया अप टू सो ऑन, माना हलंदा रहंदा। प्राइम नंबर उहे अदद आहिनि जेके हिक खां वॾा हुजनि, उन्हनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल लॻे, पंहिंजो खोड़ो लॻे, ऐं ॿियो हिक जो त टेबल सभिनी ते लॻंदो आहे हर नंबर ते, पर उहे अदद जेके पंहिंजो पाण सां वंडिजी सघनि, सिर्फ़ु पंहिंजो टेबल लॻे, ॿियो को बि न लॻे, ऐं ॿियो वंडिजो। जीअं 2 ॿियो को बि टेबल हिन ते नथो लॻे, खोड़ो नथो लॻे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो थो लॻे। 2 3 3 ते बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल थी लॻे, ॿी का बि नथी लॻे। 5 ते बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल खोड़ो लॻे थो, बाक़ी ॿियो को बि नथो लॻे। 7 11 13 9 17 19 कंपोज़िट नंबर उहे आहिनि हिक खां वॾा अदद जेके प्राइम नंबर न हुजनि। हिक खां वॾा कुदरती अदद जेके प्राइम नंबर न हुजनि, उहे कंपोज़िट नंबर आहिनि। जीअं 4 जिन ते टेबल लॻंदो हुजे, ॿियो बि को पंहिंजे खां अलावा। 4 ते 4 जी बि लॻे थी, 2 जी बि लॻे थी टेबल, इहो बि कंपोज़िट नंबर आहे। जीअं 6 आहे, 6 ते 2 जी लॻे थी, 3 जी लॻे थी, 1 जी बि लॻे थी, हीअ सभु कंपोज़िट नंबर आहिनि। कंपोज़िट नंबर इवन बि हूंदा आहिनि, आड बि हूंदा आहिनि। प्राइम नंबर सभु आड हूंदा आहिनि सिवाइ हिन 2 जे, हिन खां अलावा सभु प्राइम नंबर जेके आहिनि उहे आड आहिनि।